Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. मुल्क में कातिल कोरोना वायरस से हाना जारी 14 मरीज़ फौत। एक ॾींहुं दौरान कोरोना वायरस जा 170 नवां केस ज़ाहिर थियण बाद मुल्क में मुतासिरनि जो अंग 3,36,260 थी वियो। NCOC मूजिबि मुल्क में एक्टिव केसिस जो अंग 13,965 आहे। हेल ताईं हैरत मिलियलनि जो अंग 6,849 थी वियो। कोरोना वायरस मां सिहत याब थींदड़ मरीज़नि जो अंग 3,15,446 आहे। पीपल्स पार्टी MNA खुर्शीद शाह, MP अवैस कादिर शाह ऐं ॿियनि जवाबदारनि ते आमदनी खां वधीक असासा रेफरेंस में फ़र्द जुर्म लाॻू थियण जा इम्कान। सखरजी एहतसाब अदालत में ॿुधणी दौरान खुर्शीद शाह पेश। खुर्शीद शाह खे NICVD अस्पताल मां अदालत पहुचायो वियो। अवैस कादिर शाह ऐं ॿिया जवाबदार बि अदालत आॾो पेश। इस्लामाबाद के डिप्लोमेटिक इनक्लेव में शटल सर्विस के मुबैना ठीके वाले रेफरेंस में जवाबदार ते फर्द जुर्म लागू। इस्लामाबाद की एहतसाब अदालत में ॿुधणी दौरान अॻूणे CDA चेयरमैन कामरान लाशारी, गुलाम सरवर सिंधु ऐं ॿियनि जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। अॻूणे CDA चेयरमैन चयो त ॿुधायो वञे त मामले में थियल पहिरीं रिपोर्ट ग़लति हुई या हाणे वारी रिपोर्ट ग़लति आहे। जंहिं ते एहतसाब अदालत के जज चयो त जंहिं जे ख़िलाफ़ सबूत न हूंदो उनखे बरी कयो वेंदो। सभिनी खे कानून ते अमल करणो पवंदो। इदारनि जो तक़दुस ऐं तहफ़्फ़ुज़ आइनी सियासी इख़लाक़ी फ़र्ज़ आहे। रियासती इदारनि सां गॾु बीठल आहियूं। इदारनि खे अञा वधीक मज़बूत कंदासीं। इदारनि ते अपोज़िशन जा हमला नाकाम बणाईंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान हुकूमती तर्जुमाननि जे इजलास खे ख़िताब कंदे चयो त को बि मुहिब वतन शहरी नून लीग समेत अपोज़िशन जे बयानीअ सां गॾु नाहे। हुकूमत ॻाल्हियुनि ते यकीन रखे थी पर एहतसाब ते सौदेबाज़ी न थींदी। वज़ीर आज़म पार्टी अॻवाननि खे PDM खे हर फोरम ते जवाब ॾियण जी हिदायत कंदे चयो त मुखालिफ़ धुर भारतीय एजेंडा ते कमु करे रही आहे। करप्शन जा केसिस अवाम आॾो आंदा वञनि। इजलास दौरान पार्टी अॻवाननि पारां अयाज सादी ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करण जो मुतालबो। पंजाब काबीना में फेरफार। फिरदौस आशिक अवान की इंट्री। पंजाब के सुषमा वारे वज़ीर फयाज़ुल हसन चौहान समेत 3 वज़ीरनि के उहिदनि तां हटायो वियो। फिरदौस आशिक अवान पंजाब के वॾे वज़ीर की इतलात बाबत ख़ासि मददगार मुक़रर। फयाज़ुल हसन चौहान ख़ासि सुषमा वारो खातो वापसि वरितो वियो। हाणे हू रुगो कॉलोनीज़ जो वज़ीर हूंदो। पंजाब की जेल्स बाबत वज़ीर ज़वार हुसैन वड़ाइच ऐं कोऑपरेटिव वारे वज़ीर महर मोहम्मद असलम खां मुकलमदान वापसि वरिता विया। लाहौर में मीडिया से ॻाल्हि ॿोल दौरान फयाज़ुल हसन खां खेस उहिदे तां हटाइण जो सवाल कयो वियो त हुन जवाब ॾिनो त खेसि इन बारे में का ख़बर न आहे। आगे भी आपको तहफ़्फ़ुज़ात हैं, आप क्या मुझे कोई खबर नहीं है सर। अभी इतला है कि फिरदौस आशिक अवान को शीर इतलात लगा दिया गया और आपको वापस ले लिया गया आपसे चार्ज। आपके पास कानूनी इसका होगा सर, मुझे नहीं पता इसका। क्या कहना चाहेंगे? मुझे इसका पता ही कोई नहीं, इल्म ही नहीं है सर मीडिया में खबरें आ गई हैं, मैं नोटिफिकेशन ये भी आ बता गया। रहा हूँ कि मुझे नहीं पता इसका। डहर के भरिसां ज़मीनी तकरार तां जवाबदार नौजवान ऐं औरत खे काढ़ण सां मड़ी क़त्ल करे छॾियो। ॻोठ शफ़ी महर में जवाबदार वास पंहिंजे ज़ाल अस्तान ऐं नौजवान इमाम बख़्श महर खे क़त्ल कयो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त ज़मीनी तकरार तां जवाबदार नौजवान खे गुज़िरियल ॾींहुं अगवा करे विया हुआ। काढ़ण जो कूड़ो इल्ज़ाम मड़ी ॿिन्ही खे क़त्ल कयो वियो आहे।
सुहाई अज़ीज़ टालपुर एसपी सजावल जो उहिदो छॾण बावजूदि वज़ीरा चचर क़त्ल केस जी जांच कंदी डीआईजी हैदराबाद लेटर जारी करे छॾियो। लेटर में ॼाणायो वियो आहे त सुहाई अज़ीज़ टालपुर पोस्टिंग न हुजण बावजूदि केस जी जांच ऑफिसर हूंदी। सुहाई अज़ीज़ टालपुर जे एसएसपी सजावल वारे उहिदे खां धार थियण खां पोइ वज़ीरा चचर केस जी जांच बंदि थी वई हुई। मक़तूला जे वारसनि जी दरख़्वास्त ते अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो। वज़ीरा चचर क़त्ल केस जी ॿुधणी बि अॼु थी रही आहे। सजावल पुलिस वारा ॿीहर थियल पोस्टमार्टम ऐं डीएनए टेस्ट रिपोर्ट अदालत में जमा कराइण जो इम्कान। यूरोपी मुल्क ऑस्ट्रिया की राजधानी वियना में यहूदियन की इबादतगाह वेझो हथियारबंदनि जो हमलो अख्तियारनि पारां हिक क़ाबिले आवर समेत 2 ॼणनि के मार्चनि की तस्दीक 15 ॼणा ज़ख़्मी। ऑस्ट्रिया के घरू वज़ीर चयो आहे त हिक क़ाबिले आवर फरार थी वियो आहे। हमले के दहशतगर्द कार्रवाई करार ॾिनो वियो। सिटी सेंटर समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि में वॾे पैमाने ते ऑपरेशन एक शकी शख़्स के गिरफ़्तार किया वियो। पुलिस शहरनि के अवामी हंधनि ऐं ट्रांसपोर्ट खां परे रहण की हिदायत। दुनिया के सुपर पावर मुल्क ते केर कंदो हुकुमरानी अमरीकी सदारती चूंड लाइ अॼु वोटिंग थी रही है। अवामी राय त ज़िन मौजूब अमरीकी डेमोक्रेट्स उम्मीदवार जो बाइडन के ट्रंप ते ट्रंप सरप्राइज़ की तारीख़ वरचाइण लाइ तैयार। अमरीकी तारीख़ में वक्त का अॻु पोलिंग जो रिकॉर्ड क़ाइम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भलीकार मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस वाली बुलेटिन की शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।